इब्राहिम हैदरी में पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर कारकुननि में औरतुनि ऐं मर्दनि लोटाक्रेसी खिलाफ़ एहतजाज किया है। असांजी ख़ासि तौर ते गुज़ारिश है तो मेहरबानी करे पुराना जेके कारकुननि जिन पीपल्स पार्टी के लिए कुर्बानी ॾिनी आहे, जंहिं हिन वक़्त ताईं कराची के 12 अड़ियुनि में पीपल्स पार्टी के ज़िंदा रखियो आहे, उन्हनि माण्हुनि जे जज़्बनि जो एहसासनि जो ख़्यालु कंदे फ़ैसिला शुरू खां वठी पाकिस्तान पीपल्स पार्टी में जेके माण्हू रहिया आहिनि उहे माण्हू हमेशह खां रहिया हिते जेका इहे असांजा वॾेरा आहिनि, कॾहिं नून लीग में, कॾहिं काफ लीग में, त कॾहिं तारो, त कॾहिं राजोनी इत्तेहाद, त वरी हींअर जेका इहे ॾिसी अची शामिलु थिया आहिनि, जेकॾहिं इन्हनि खे उहिदा पीपल्स पार्टी ॾींदी आहे त इहे कहिड़ा कम कंदा। हिननि कॾहिं बि पीपल्स पार्टी सां वफ़ादारी न कया, त उन्हनि माण्हुनि खे टिकट ॾिनी वञे जंहिं हिते पानी पहुंचाया ऐं माण्हुनि जा मसला हल कया। हमेशा पाकिस्तान पीपल्स पार्टी के हिन पूरी साहिली पट्टी ते जेको सो उमर जत जे शिकल में हुजे, कॾहिं दाऊद जत जे शिकल में हुजे, या रफ़ीक दाऊद जत जी शिकल में, उन्हनि जो हक़ थींदो आहे। त असां उमेद असीं मुतालबो रखूं था पीपल्स पार्टी जे अॻुवाननि खे, ज़िम्मेदारनि ते, त भई तव्हां जेको आहे सो सोची सम्झी फ़ैसिलो। वॾेरनि मां जान छॾाए थी, महिरबानी करे ख़ुदा असांजी वॾेरनि मां जान छॾाए। ये ॻोठ में जेके वॾेरा सिस्टम किया पिया आहिनि, इहे असांखे ख़तमु करणु खपजे। जेटियुनि ते कब्ज़ो आहे, माइग्रनि ते दबाव विधा पिया आहिनि, माइग्रनि खे वोट दबाव जे करे वठिया वञनि था। ई असीं पीपल्स पार्टी जा सीनियर जेका मर्कज़ी आहिनि उन से मुतालबो करियूं था त महिरबानी करे असांखे आज़ादु करायो वञे जेटियुनि तां। कारकुननि पंहिंजी आला क़यादत खां मुतालबो कयो आहे त लोटाक्रेसी जे ब्लैकमेलिंग में न अचनि ऐं पीपी जा जेके सीनियर कारकुन जिन पीपी लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि उन्हनि खे उहिदा ॾेई करे पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले मलीर जी आवाम जे लाइ ख़िदमत जो मौक़ो ॾिनो वञे। कैमरामैन नबील मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध टीवी न्यूज़, मलीर, कराची।